कंडियारो मां ख़बर ईंदा हालो त नौशरो फिरोज बरसा ॻोठ हाजी अब्दुल्ला मोरो वासी नारी ॻोठ जे ई नौजवान अयाज मोरो सां प्यार जो परणो करे छॾियो। प्यार जे परणे बाद जोड़े खे मुबैना कारो करार ॾेई क़त्ल जी फितवा जारी कई वई आहे। जोड़े पारां SSP नौशरो फिरोज खां नोटिस वठी तहफ़ुज़ जो मुतालबो कयो आहे। उन ॾसे में नारी रायला मोरो पंहिंजे मुड़ुस अयाज मोरो सां गॾु नेशनल प्रेस क्लब में साफ़िन अॻियां तहफ़ुज़ लाइ एहतजाज कयो। उन मौके ते नारी दहींदे चयो त हिन घरां निकिरी ॻोठ जे नौजवान अयाज मोरो सां मिरापुर जी अदालत में प्यार जो परणो कयो आहे। प्यार जे परणे बाद मुंहिंजा चाचा ऐं ॿिया माइट मछिड़जी पिया आहिनि। हिननि कारो करार ॾेई क़त्ल जी फितवा जारी कई आहे, जंहिं खां पोइ ज़िंदगी ख़तरे में आहे। असांखे मोतमार धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। मुंहिंजा माइट मुंहिंजे मुड़ुस खिलाफ़ कूड़ा केस दाख़िल कराए रहिया आहिनि। धमकियुनि सबबि हू परेशान आहिनि। हिननि SSP नौशरो फिरोज खां मुतालबो कयो त तहफ़ुज़ फराम कयो वञे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।